मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। कहिड़ी ॻाल्हि मुनीर? गुलाम दिलावर खान शाकर खान वारो सोट आहे, सॼो ॾींहुं उन्हनि जे पोयां वरिते तो घुमंदो गाल्ड वांगुरु। मूं जेकी ख़बर ॿुधी आहे न, दिलावर खान जो पीउ ग़लति सोबत में अची वियो आहे। हुन पंहिंजे हिसे जी मिल्कियत जुआ ऐशी में उॾारे छॾी। उहो मुकमल पंहिंजी तबाही जे रस्ते में अची वियो आहे। वॾेरे डूंगर खान हुन जो साथ भरपूर ॾिनो। तॾहिं दिलावर खान पंहिंजे सोटनि जो साथ थो ॾिए। जेकॾहिं दिलावर खान पंहिंजे सोटनि जे मथां सिर बि क़ुर्बान करे पर कॾहिं बि थोरा न लाहे सघनि, पर चाकर खान ऐं राहुल आरा उनखे ॿाहिरियुनि खां वधीक सम्झंदा आहिनि। तूं सही थो चईं गुलाम, दुश्मन जी त ख़बर ई नथी पए। दोस्तीअ जे लिबास में पुठीअ में खंजर थो हणे। ओ अदा भाउ रूंटा, इहा उगरी मुंडी हेॾे कर त पान में का सलाह सुठी कई। अरे अरे चके सलाम सर तू करणी थे ना, हे पजे मोह कयो चाचा सा संगत मां तहा जाए बूथ मुबारक ॾिसतुसि। हलो रे कमिया के चाल, अरे जिबरा जाटी मुहा असां कमना, बाकी तू मसीती जो कक कई घरो सोई करो। अधी अगम चढ़ो हो त कुत्तन खे कुत्तन सां न मिला। कुत्ता न करे पाण में मिलंदा त हिक ॿिए सां सलाह मसीहत कोन कंदा, हिक ॿिए सां चोटिजी वेंदा, हिक ॿिए खे छीछाड़े मारींदा छीछाड़े। सोट यार हाणे मूंखे तूं ई ॿुधाई त हिन ॿाहिरे कुत्ते सां ॻाल्हाए केरु? हिक न तुंहिंजी ॻाल्हि थो सम्झे न मुंहिंजी। हिन सां आख़िर कहिड़ो असरु कयूं? दिल त चवे थी वाछिन में हथ विझी कननि ताईं हिनखे चीरिया बाहे कुत्ते खे। बिट बिट ए बोले बलारे बदू कदू तो थका हाणे से रुदे दो वाछूती निंदो। अरे लगे त ख़बर ई काने त रूंदे जो रेड़ो ई का पिया रूंदो नागो जेको पंहिंजे मक़सद खे लाइ वॾा बच्चा बि खाई वेंदो आहे। अरे रूंटा, बेस्ता ॿिया बि ॾिठोसीं पर तूं वॾो पेस थी बाबा मूं हथ ॿधे तोबा कई। असांजी तोसां जान आहे जिन चाकर खान तोखे मोतरा हणे गीले पादर हणी ख़ुदा खे मंझाए असांजे दाह न खणी अचे। जे असांजे दाह खणी आहिनि उहे ॻाढ़ी वारा बूट हणंदोसीं जो दुनिया ॾिसंदई। सोटे खे तो पन ये बेस्ते सां केरु मूं पवंदो? रूंदे जो पुट रहड़ो ई कापिया। अरे रूंज़ो तक ऐं तव्हांखे वरी चाकर खान हिंदोरनि में लोड़ी हिंदोर रूंदे खे कसमो रुब जी रात जो जेका कबर रूंदे जे लाइ खोतबी न कहा सभिनी खे गेले हणी उन साॻी कबर में हणंदुसि। ऐं दुनिया आया थी त वड़े रूंटा तुझी वारदात रूंटो बड़दो राज्य बनता राज्य ऐं दुनिया न थी ऐं चवां थी त रूंटो वो वॾी तबाही करे पोमो वहे तारा गोल तारा। जॾहिं खां न इहो चाकर खान आयो आहे मुंहिंजो त साह ई सुकी वियो आहे ऐं बाबा खे त का परवाह ई कान्हे का। अरे दिलशेर, बाबा जा ॿई पेर थी कबर में, न हू चीरनि जे जान में आहे न वरी मुगलनि जे मुक़ाम में आहे। हू पंहिंजी ज़िंदगी जी चुको आहे, हाणे हुनखे मौत जी का बि परवाह न आहे। अदा जेकॾहिं बाबा मोह त असांजे मथां घोरियो, पर बाबा त असांजो ई सिर खणंदो, उनजो कुझु सोच अदा। दिलशेर, मूं बि बाबा खे साफ़ सुथरो चई छॾियो आहे त होशियारी करे। जेकॾहिं इहो मसइलो असांजे गिचीअ में पियो त पोइ असां बि बाबा खे देरि कोन कंदासीं। असुल गोॾा भञी घर विहारे छॾींदासीं। असुल चुल्हो कोन ॾींदोमांसि मां बि। अदा गुलशेर, मां त चवां थो बाबा जे सिर ॾांहुं ख़ैरु हुजे, रुगो ही मसइलो टरे। अरे बाबा, इहो मसइलो जल्दी ख़तमु थियण वारो न आहे। कॾहिं न कॾहिं कंहिंजी न कंहिंजी गिचीअ में इहो पाहीअ जो पंधो ज़रूरु पवंदो। ॾिस जाए तूं। अदा गुलशेर, असां था तूं असांजे सिर जो ख़ैरु हुजे।
बाक़ी जाकर खान सॼे ॻोठ खे न टंगे छॾे उन में असांजो छा वञे। जाबिरो ऐं बाबा ॿई मैदान में लथल आहिनि ऐं बाबा इहो ई थो चाहे त इहो फाही जो फंदो जाबिर जी ॻिचीअ में पवे बसि। ऐं जाबिर चाहींदो त इहो फाही जो फंदो असांजी ॻिचीअ में पवे। अदा पोइ इन में को बि शक न सम्झंदा। जाबिर पहिरें नंबर जो कमीणो आहे। अरे बाबा तूं इहा ॻाल्हि ई न कर। बाबा न जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे त जाबिर ख़ान जहिड़ा 10 पंहिंजे अगठ में ॿधी छॾींदो आहे, कंहिंखे ख़बर बि कोन पवंदी आहे। सम्झाई? जेकॾहिं शैतान जो मुक़ाबिलो थियो न त तोखे ख़बर आहे त बाबा चैंपियन दी चैंपियन ऐं तूं शैतान जो बि पीउ थी। शैतान बि इहो सलाम कंदो अथसि बाबा खे। सम्झाई? इहो दी बाबा सही सच तो अदा। त पोइ तव्हां रुंडे खां संग वठण हुनजे घर वियो ऐं छोकिरी सां अकेलाई में बि मिलियो। जाकर खान वॾे साईं जो बराबरि मूंखे हुकुम हुयो ऐं वॾे साईं जो हुकुम मुंहिंजे सिर अखियुनि ते। पर सच पुछो त मां ॼाणे वाणे इन ॻाल्हि खे टारींदो रहियुसि छो त मूं चाहियो पियो त हिन छोकिरीअ जी चङे नमूने सां छंड छाण कयां त किथे हिन छोकिरीअ जो हिन जाबर सां को चकर त न आहे। पोइ मां रूंडे जे ख़ानदान ते हर टाइम नज़र रखण लॻुसि ऐं मूं हिन जाबर जो पीछो करणु शुरू कयो। हलो पुत्र हलो गुलशेर पुत्र हलो 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 पुत्र गुलशेर हलो। नालो आहे गुल ऐं शेर। कमु कराए कराए अहिड़ो बेज़ार कयो अथव। न मां गुल रहियो आहियां न शेर रहियो आहियां। मां वञी मिटीअ जो ढेर रहियो आहियां। कमु न कंदे बग़ैर थुकू चटी दे राजे जो। अड़े छड़ा तूं वरी हेॾे छा लाइ? हलो न वॾे डॉक्टर ई हलो न। बाबा हाणे मूंखां कमु कान थो पुॼे। मां थकिजी पियो आहियां। थकिजी कमु न कंदे बग़ैर थुकू चटी दिल थी चए पुठाड़ा पुटिया कमु न कंदे। अड़े मां न करे थो चवां त तव्हां ॿिनी मां को वञी पानी खणी अचे त बुख न मरो। भले वॾियूं कोॾियूं अथई न कर कमु कमु त थोरो तो करी जा। ओ पुफी जल्दी वञ घर मानी खणी अचो। सुणी मानी करे छॾी हूंदी वञी खणे अचो न। बुख मरी विया आहिनि। ॾाढी बुख लॻी आहे। असुल बुख में तव्हांजो मुंहिंजो साह थो वञे। जल्दी करे। साब करे छॾियो अथव। हाँ वञा थी खणी थी अचां। सभु कम बस मां ई कयां। कमाल थो करे बाबा तूं बि लोड़ जो तूं खाए कोन थो करे कमु त ख़बर पवई त कमु मनीअ जो कीअं थींदो आहे। वेठो तो घर में टुकर खाई ए वेठो मां हेॾो वॾो कमु कयां अने उतो मूंखे बि न आहे कयो कमु। वञी कयो पाण कमु। हाणे मां कमु कंदुसि मूंखे हलियो नथो थिए वेठो नथो थिए। हाणे मां तो कोन पाण में ॻाल्हायूं छा? ॿुधण में बि कुझु न आयो। किथे पाण में ठहियल त न आहे। या वरी या त जाबर छोकिरीअ खे ज़बरदस्ती हुनजो अॻु वठी हुनखे तंग पियो थो करे। पर ईअं थी सघे थो त मथां छोकिरी हिन सां ॿधल हुजे
इन सभिनी ॻाल्हियुनि खे ॾिसंदे साईं जे अॻियां मां छोकिरी ते इल्ज़ाम बि नथो हणी सघां। इन मसइले जी मूंखे पूरी जांच करणी पवंदी। इन्हें खे त मां पोइ थो ॾिसो, पहिरीं त मां तुंहिंजी हाज़िर हा। बाबा जाया पंध पियो थो करे, बाबा पंध छॾे ॾे, कुझु कोन करंदी बाबा। सागला रूडा यार न चक्कर झलियो थमास त बाबा पंध न कर, संग मूंखे नाहे ॾियणो, नाहे ॾियणो, नाहे ॾियणो, पर बाबा कमीड़ो मुड़े ई नथो। भॻो बीठो आहे, कपियास कुहास या रूड सां रहणो ॾियास। रूडा रे अधरा जो तो को माण्हू कंहिंखां संग वठण ईंदो कोन्हे। ॻाल्हि तड़े कुझु ॿी आहे, पर कुझु लिकां ई थो। अरे रे तूं छा थो सम्झी कि मुंहिंजी भेण ख़राबु आहे, गंदी आहे, हिन सां खरियल आहे। अड़े जायो मूंखे होश मां न कढ सावल न कढ। हलड़े सही चवंदा आहिनि त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं मिठा न आहिनि थींदा। अड़े होश वञाइण जी ज़रूरत नाहे रूडा। जेकॾहिं जाबर तव्हांखे तंग पियो थो करे या तव्हां हाणे साईं खे चवनि था ॾियो। हा बाबा मुंहिंजी ॻाल्हि पकल ॿेर में हर को भितर हणंदो आहे त जीअं ॿेर छड़नि, ऐं शरीयत बि इजाज़त ॾिए थी। ॿुधाए तूं ई पाण फ़ैसिलो कर, कहिड़ी रेस ॾे दांह खणी वञा, उते जी मां कारियांसि। चओ। अड़े हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए रूंडा टुंडा, तो त संग ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो आहे न, पोइ बि तव्हांखे पियो थो तंग करे या रंभ हली साईं जे साम्हूं छो थो करी। हा मूंखे पुट छा करिणो आहे छा न करिणो आहे इहो मां ख़ूब सम्झां थो, मूंखे वधीक न सम्झाए बाबा। मूंखे रुॻो हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे त तूड़े ते धरा ते गिटे में छा थो पियो करे। पूरा घर पे वयसि मां, अचानक तव्हां ते नज़र पई त तकिड़ो आहे साईं तोसां अची मिलियो। हा साईं छा ॻाल्हि आहे, उदास नज़र था अचो। तूं थोरो वेह त साईं, वेह तोसां सलाह करणी आहे हिकिड़ी। सलाह? कहिड़ी सलाह? वॾे रह सघे हिन उमिरि में जिन चढ़ियो आहे शादी करण जो। हाँ
रेस के वरी केड़ो जुन जागियो आ जो हिन उम्र में शादी तो करे। माशाल्लाह पंहिंजो औलाद जो जवान थस। न संभल न तू रेस के ने फैसले ता टारे छड़। घणो झलियो थमास मुड़े ही नथो। हिन उम्र में वो शादी कंदो ज़रूर। पुजाई ही कर का गरीब का गोठ मां छोकरी दिसी उन जी रेस सां शादी कराई छड़। असां वरी काथों ॻोल्हियो हुन जे लाइ छोरी। रेस जो पंहिंजो ख़्यालु लॻो पियो आहे। हुनजो सॼो रायो रूंडे वारी भेण जे मथां आहे। छो त हुननि जे घरों पढ़णुसि पर हुन छोकिरी जे किरदार मथां मूंखे थोरो शक आहे। पर असां कॾहिं ने छोकिरी जे बारे में का ॻाल्हि ॿुधी त न आहे। सोट नई ॻाल्हि थी आहे। नई ॻाल्हि थी आहे वरी कहिड़ी? झिरकीअ कांव खे बुझो ॾिनो आहे। झिरकी कांव खे बुझो ॾेई वई आहे। ॻाल्हि छा आहे? खुली ॻाल्हि कयो। मां सोटो रस्ते मां अचूं पिया त बागारे नंबर खां रूंडो ई उन वारा छोरा वीरा कमीना ते बीरा बाबा जो इनखे घर ताईं न छॾियो। हिन कुतनि खे हिते मुंहुं ॾियां न त ॻोठ ताईं घोड़ी घोड़ी कंदा छॾींदा ई कोन। इन गुंदड़े खे हिते मारणो आहे। काॾे त वञी मौत पर हिते बि चवाईंदो। हा पाप छा आहे? अटे घणी तरीक़ो कर थी। अरे तोखे मूं केतिरा दफ़ा झलियो आहे त अधीअ जो पीछो हरगिज़ न कंदो कर। अञा तूं हुनजो पीछो नथो छॾी। पीछो छॾी थो या मथो ॿधा। अरे रे मां तुंहिंजी भेण जो पीछो कोन थो कयां। तुंहिंजी भेण मुंहिंजे पोयां आहे। सफ़ा लेसूड़े जी जिग वांगुरु चंबड़ी पई आहे। अरे बस ओ पुफीअ जे मथां अजायल सामान न त लठड़ी कया इन मेजालो कचो। बस अरे रे तूं हाणे मूंखे मारींदे सतड़िया। इज़त ई शराबत सां मुड़ी वञी जाबिर खान ॾाढो ॾुखियो थींदे। अरे रे फिरियल तूं बि कन खोले ॻाल्हि ॿुध। सुठो इन में अथई पंहिंजी भेण जो रिश्तो मूंखे ॾेई छॾ। अॼु ई न त ॻोठ में खुआरी थींदई। अरे ॻाल्हि ॿुधे बर्फ़ानी रिछा। मां पंहिंजी भेण खे घुटो ॾेई त मारे छॾींदुसि पर तोखे हुनजो हिकिड़ो वार बि कोन ॾींदुसि पुट। हसीना जी मां बि शादी ॿिए हंधि करणु कोन ॾींदुसि। सुठो हुन में अथई त पंहिंजी भेण खे घुटो ॾेई मारे छॾ। पंहिंजे मथां इहा खुआरी लाहे छॾ। बाबा जेसीं ताईं इन गुंदड़े जो मथो बाथ न कंदासीं न इहो मुड़ंदो न। हा बाबा अदा सही थो चवई। इहो निभागो जाबर ओसी ताईं कोन मुड़ंदो जेसी ताईं हसीना जी शादी नथी थिए। हा भॼे रूंडे वारा मिसकीन माण्हू आहिनि ऐं जाबिर लोफर आहे। खणी जे रूंडे वारा रिस खे दां बि ॾींदा उन खां पोइ बि जाबिर कोन मड़ंदो। सावल मां त चवां थी त इन छोकिरी जो रिश्तो तूं रेस सां कराए छॾ। ऐं छोकिरी बि पकी उमिरि जी आहे। उन सां उन छोकिरी जी ज़िंदगी बि ठही वेंदी ऐं रूंटे वारनि जी क़िस्मत बदिलजी वेंदी। जेके हींअर वीचारा मिसकीन कहिड़े ॻभे जे लाइ बि परेशान आहिनि पोइ त उन्हनि जी क़िस्मत खुली पवंदी। रेसे जो ख़्यालु उहो त ई आहे पर मूंखे मिड़े छोकिरी जे किरदार ते शक पियो थो पए। जेकॾहिं छोकिरी जो जाबर सां को चकर न हुजे त पक ॼाण इहो जाबर रूंडी वारनि खे इहे तंग न करे। अदा जाबिर आहे ई लोफर माण्हू हर कंहिंखे तंग कंदो आहे। बाक़ी रूंडे वारा त मिसकीन आहिनि। जाबिर जी लांग रूंडे मथां लहंदी ई कान्हे का। हा बाक़ी जेकॾहिं रेस जो रिश्तो रूंडे वारनि वटां थी वञे थो त इहा त सुठी ॻाल्हि आहे। पोइ जाबिर हुनजे घर खां परे ईअं घुमंदो जीअं कांव गुलेल खां। पोइ बि जेकॾहिं रूंडे खे हुन तंग कयो न इहो जाबिर डूंगर खां जी ओताक ते उबतो टंगियल हूंदी। अजय सावल तूं बि शक न कर। मां त चवंदी त इहो रिश्तो बहितर आहे ऐं कराए छॾ ऐं हुननि ग़रीबनि जी बि ज़िंदगी ठही वेंदी ऐं तोखे सॼी ज़िंदगी दोह वेठा कंदा। सावल जी आवाज़। सावल मूंखे ख़बर नथी पए त तूं मुंहिंजे रिश्ते कराइण में एॾी आख़िर ढर छो कई आहे। कसम सां बाबा सां मां सां मुख़लिस आहियां। मुंहिंजी नियत रवाना बिल्कुलु साफ़ आहे। सावल बाबा मूं कॾहिं बि तुंहिंजे
नियत ते शक कयो आहे जो अॼु कंदुसि। ठीकु आहे, अगरि तुंहिंजी दिलि चाहे थी त छोकिरीअ जे किरदार जे बारे में तूं जांच करी त तोखे इजाज़त आहे तूं हुनजे किरदार जे बारे में जांच करे सघी। मां नथो चाहियां त जंहिं औरत सां मां शादी कया हुआ बद किरदार खे। बाबा साईं मूं त चङी रीति जांच कई आहे। छोकिरी जी ज़िंदगी ते मूंखे को बि बदनामी जो दाग़ नज़र न आयो, पर जाबर पोइ बि हुनजी बदनामी जो कारण थो बणिजे। बाबा तोखे त ख़बर आहे इहो जाबिर ॻोठ जे केतिरनि ई माण्हुनि जे बदनामीअ जो सबबु बणिजंदो रहियो आहे। केतिरा ई माण्हू हिते मूं वटि दांग खणी आया आहिनि। के पिया चवनि त साईं असांजे फ़सुल जी फेल करे थो वञे, कंहिंजो कणकूं चोराए थो वठे, देरनि जा देरा घुमनि, कंहिंजा फ़सुल छा कजे बाबा। मां त तंग अची वियो आहियां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी। के थोरी ईअं बि चवनि था त साईं ओ बाश रोलू छोकिरनि वांगुरु सॼो ॾींहुं ॻोठ जी खिटी जो हिकमतो थो वधे। ऐं कुझु त ईअं बि चवनि था का बि ॻोठ जी न्याणी दर खां लियो पाए साह नथी करे। बाबा हू आहे वॾो बाश, बदमाश आहे वॾो। बाबा साईं इहा त जाबर खे हवाई छूटी जेकॾहिं नंढो साईं चाकरखाने ते हुजे हा न त्यो जाबर हींअर ताईं ओताक ते उबतो टंगियल नज़र अचे। उबतो जाबर जे किरदार जी हुनखे सज़ा ज़रूरु मिलंदी। हा बाक़ी जे तूं अञा बि छोकिरीअ जे किरदार खे जाचणु चाहीं थो त तोखे इजाज़त आहे तूं हुनजो किरदार जाचे वठि। मां नथो चाहियां बाबा त मुंहिंजी शादी कंहिं बद किरदार छोकिरीअ सां थिए ऐं जे शादीअ खां पोइ हुनजे किरदार ते का आङुर खॼे त उहो सवाल मां तोला सम्झंदुसि। इन करे तूं पहिरीं पंहिंजे दिलि खे बाक़ाइदा मुतमइन कर, पोइ मुंहिंजो रिश्तो कजो। जॾहिं त बाबा साईं जी शादी थी चुकी हुई, इन मां साफ़ ज़ाहिर आहे त अम्मा साईं जो किरदारु साफ़ ऐं सुथरो हुयो तॾहिं। ऐं तव्हां त अम्मा साईं जे किरदार जी चङी तरह जांच बि कई हुई ऐं तव्हां त कॾहिं बाबा साईं सां गद्दारी करे ई नथा सघो। काश चाकरखाना हर इंसान जो किरदारु हुनजी निराड़ ते लिखियलु हुजे हा त पोइ कॾहिं बि को इंसान ॿिए इंसान खां धोखो न खाई सघे हा। कॾहिं कॾहिं त अहिड़ा परहेज़गार ऐं साफ़ शफ़ाफ़ माण्हू बि शैतानी फितरत खणी पैदा थींदा आहिनि। उन्हनि जी पोशाक ऐं ज़ाहिरीअ खां त कॾहिं बि दिलि में ख़्यालु इहो नाहे थींदो त को हुनजे अंदर जे शैतान खे परोड़जे। पर पछताव तॾहिं थींदो आहे जॾहिं वक़्तु वारी जीअं हथनि मां वही ईंदो आहे। पछतावे जी ॻाल्हि न कर सांवल। पछतावो छा, तुंहिंजे चहिरे ते त अफ़सोस बि नज़र नथो अचे। पछताव त अक्सर लाग़र्ज़ ऐं लापरवाह माण्हुनि जे मुक़दर में हूंदो आहे। जेके माण्हू परोड़ रखनि था न, जिन माण्हुनि में सुञाणप जी शनास हूंदी आहे, उहे अक्सर वॾनि धोखनि खाइण खां बची वेंदा आहिनि। जॾहिं त तव्हां पंहिंजे मुतलिक़ दानाई जा सभु सबूत पेश कयो पिया, पोइ तव्हां जहिड़ो दाना, अक़लमंद ऐं ज़िम्मेवार माण्हू कीअं थो धोखो खाई सघे। या त तव्हां इहो तस्लीम कयो त धोखो तव्हांजी फितरत में शामिल आहे। वाह चाकरखाना, वाह, दाद ॾियण जे लाइक़ु आहे। तव्हां धोखे जो शक शुबो उन माण्हू जे मथां था कयो जंहिंखे वॾो साईं पंहिंजे अबे ऐं औलाद जीअं सम्झंदो। वाह, उहो बाबा साईं जो किरदारु हो, पर तोखे अञा पंहिंजो किरदारु मुंहिंजे साम्हूं वाइखो करणो पवंदो।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।